अञा 200 मेगापिक्सल कैमरा सां लेस का स्मार्टफोन मुतारिफ़ नाहे थी, पर 450 मेगापिक्सल कैमरा ते बि कमु शुरू थी वियो आहे। सैमसंग तरफ़ां हिकु कैमरा सेंसर ते कमु कयो पियो वञे ऐं हिकु रिपोर्ट मूजिबि उहो 450 मेगापिक्सल रेज़ोल्यूशन सां लेस कैमरा थी सघे थी। कोरिया में इन लाइ हेक्सा 2 पिक्सल ट्रेडमार्क रजिस्टर्ड करायो वियो आहे। साम मोबाइल जी रिपोर्ट मूजिबि ट्रेडमार्क में 450 मेगापिक्सल रेज़ोल्यूशन सां लेस कैमरा सेंसर जो ज़िक्र नाहे, पर पोइ बि माण्हुनि जो ख़्यालु आहे त इन मां 450 मेगापिक्सल कैमरा जी तैयारी जो इशारो मिले थो। हेक्सापिक्सल हिकु नई टेक्नोलॉजी आहे जेका टेट्रा 2 पिक्सल जीअं कमु करे थी, जेका 6 ज़रबिया 6 पिक्सल्स जे ग्रुप खे गॾु करे हिकु करे छॾे थी, जंहिंजो इहो मतिलबु आहे त सेंसर रेज़ोल्यूशन 450 मेगापिक्सल हूंदी। जेकॾहिं इहा टेक्नोलॉजी हक़ीक़ी हुजे तॾहिं बि इन खे जल्द मुतारिफ़ कराइण जो इम्कान नाहे। इहा टेक्नोलॉजी 1 खां 2 सालनि जे अंदरि मुतारिफ़ कराए सघिजे थी। कुझु साल अॻु लीक्स में ॿुधायो वियो हो त इहा कंपनी 600 मेगापिक्सल रेज़ोल्यूशन वारी कैमरा सेंसर खे तैयार करणु चाहे थी। इन ॾिस में हेक्सापिक्सल सेंसर ई इन हदफ़ ॾांहुं हिकु अॻभराई आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk